दादा साईं अस्सलाम वालेकुम। ठीक ठाक आयो? तबीयत सेहत कीअं आहे तव्हांजो? चाक आयो न साईं? बस मड़ई अब्बा छा करूं, गुज़ारो करणो आहे ना मड़ई। ओड़ा आयूं ॿियो छा करे, लकड़ीअ जे सहारे हलंदासीं। दादा सही पोइ ॾाॾीअ खे गॾु साण वठी हल घुमना, जीअं सहारो मिली पवंदई। ईअं त तूं वीचारो हिकु रुली वेंदे। पुट छा कयां, उहा त जवानीअ में गुज़ारे वई। मड़ई छा कर, उन्हीअ जी यादि ॾुख मूंखे बर्दाश्त न थी, इन जे करे आऊं जल्दी पोड़ो थी वियुसि। पर पुट तूं गणती न कर, पंहिंजे ज़ाल खे जल्दी न मरण ॾिजांइ। उहा मरी वई त तूं जल्दी पोड़ो थी वंदे। दादा सही तू परेशानी न कर, आऊं पंहिंजे ज़ाल खे मरण न ॾींदुसि। अलाह सां पैर पई, अलाह खे हथ ॿधी दुआऊं करी, अलाह खे बस परचाईंदुसि पंहिंजे ज़ाल खे, बाक़ी मरण न ॾींदुसि। दादा सही तव्हां वारी ग़लती आऊं न कंदुसि कॾहिं बि। पुट ॻाल्हियूं त अहिड़ियूं करे तो, सफ़ा चोॾीह जो चंड लॻे तो, पर अलाह खे छा कंदे, अलाह जी मर्ज़ी आहे। मरी वई तुंहिंजी ज़ाल त तूं जल्दी पोड़ो थी वेंदे। दादा साईं सफ़ा तव्हां पोड़ा त थी विया, पर पंहिंजो मथो सफ़ा पंहिंजो चंडरो करे विया।